बायोलॉजी क्लास 9 चैप्टर 3 लेसन 20 पार्ट 1 समरी आहे इख्तिसार आवां बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना आवां के सुनालन स्कूल में भलीकार असांजो जो लेक्चर जो मौजू आहे समरी पार्ट 1 बाब 3 जी समरी में कुछ जेके बुलेट्स आहिनि उहे असां इन ई वीडियो लेक्चर में क्लियर कंदासीं बकाया असां समरी पार्ट 2 में वाज़े कंदासीं Biodiversity or biological diversity is the degree of variation with or within or among species existing on different regions of the earth. ज़मीन जे मथां जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि ते मौजूदु जेके जानदारनि जूं जिन्सूं आहिनि उन्हनि जिन्सुनि जे विच में या वरी उन जिन्स जे अंदरि जेका डिग्री ऑफ वेरिएशन आहे जेको फ़र्क़ु आहे असां उनखे बायोलॉजिकल डाइवर्सिटी या बायोडाइवर्सिटी सॾींदा आहियूं मिसाल जे तौर ते हीअ बायोडाइवर्सिटी आहे त पोलर बियर ब्लू बर्ड कोबरा तव्हांजो होपिंग माउस ऐं तव्हांजी वरी एंजियोस्पर्म प्लांट्स ऐं जिम्नोस्पर्म प्लांट्स मौजूदु आहिनि इन्हनि सभिनी छहनि जानदारनि जे विच में हिकिड़ी डिग्री ऑफ वेरिएशन आहे इनखे असां बायोडाइवर्सिटी चऊं था या वरी ईअं आहे त हिकिड़ी स्पीशी हुजे मिसाल जे तौर ते तव्हांजो जेकॾहिं माण्हू आहे त उनजी इवोल्यूशन खे असां ॾिसंदासीं त उनजे अंदरि पिणु हिकिड़ो डिग्री ऑफ वेरिएशन रहंदी आई आहे त उनखे बि असां बायोडाइवर्सिटी छॾींदा आहियूं नंबर ॿियो आहे बायोडाइवर्सिटी प्रोवाइड्स मेनी बेनिफिशियल प्रोडक्ट्स इंक्लूडिंग फाइबर ऑयल डाइज़ रबर वाटर टिम्बर पेपर एंड फूड बायोडाइवर्सिटीअ जे करे असांखे केतिरियूं ई मुफ़ीद प्रोडक्ट्स हासिलु थींदियूं आहिनि मिसाल जे तौर ते फाइबर ऑयल तेल डाइज़ रंग वग़ैरह रबड़ पाणी तिम्र जो काठ या वरी कागज़ ऐं खाधो वग़ैरह तव्हांखे हुतां फूड मिलंदो आहे जीअं बेरीज़ मशरूम्स एंड मीट फ्रॉम द गेम ऐं तव्हांखे मिलंदो आहे वुड एंड बायो एनर्जी थ्रू द फेलिंग ऑफ ट्रीज़ for the pulp and paper industry and for sawmills as well as for biofuel for thinning out branches and tops तव्हांखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जो जेको आहे सो हुन मां बायोफ्यूल मिलंदो आहे बायो एनर्जी मिलंदी आहे काठ वग़ैरह मिलंदो आहे नेचर एक्सपीरियंसिस तव्हांखे घुमण वग़ैरह जे लाइ सियाहत जे लाइ पिणु तव्हांखे हिकिड़ो कुदरती जेके आहिनि माग मिलंदा आहिनि हर इलाइक़े जे घुमण जो पंहिंजो मज़ो आहे छो त उहो बायोडाइवर्सिटी आहे फॉना एंड फ्लोरा जानवर ऐं जेके ॿूटा आहिनि उहे हुते मुख़्तलिफ़ थींदा आहिनि तंहिंजे करे असांखे घुमण में ऐं सियाहत में पिणु मज़ो ईंदो आहे फ्लड प्रोटेक्शन ॿोॾि खां बचाव जहिड़ी सर्विस जेका आहे उहा असांखे बायोडाइवर्सिटी जे करे मिलंदी आहे फॉरेस्ट ॿेला तमामु घणा हूंदा वण तमामु घणा हूंदा आहिनि त उहे असांजे ॿोॾि खां बचाव जो उन्हनि जो तमामु घणो अहम किरदारु हूंदो आहे ऐं वरी ईअं तव्हांजो न्यूट्रिएंट सप्लाई मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी खाद खुराक ग़िज़ा तव्हांखे हुतां मिलंदी आहे क्लाइमेट रेगुलेशन में इन जी बायोडाइवर्सिटीअ जो तमामु अहम किरदारु आहे पेस्ट कंट्रोल उन में बि तव्हांजो जेको आहे सो ॿेलनि जे अंदरि मिसाल जे तौर ते जेके जीत ॼणा थियनि था उन्हनि खे फूड चेन जे अंदरि वरी ॿिया जानवर खाईंदा आहिनि पखी खाईंदा आहिनि ईअं पेस्ट कंट्रोल पिणु असांजे बायोडाइवर्सिटीअ जे करे मुमकिन थींदो आहे पॉलिनेशन थींदी आहे जीत ॼणिया जेके आहिनि ॿूटनि जी पॉलिनेशन में अहम किरदारु अदा कंदा आहिनि तंहिंजे करे बायोडाइवर्सिटीअ मां असांखे तमामु घणियूं सर्विसिस ऐं बेनिफिशियल प्रोडक्ट्स हासिलु थींदियूं आहिनि Classification of organism takes place on the basis of morphological character or cytological character or genetical character. जानदारनि जी जेका विरासत आहे उन जा टे बुनियाद आहिनि या त मार्फोलॉजिकल कैरेक्टर हूंदो आहे मिसाल जे तौर ते उन्हनि जी ॿाहिरीं जेका मार्फोलॉजी आहे उनजे बुनियाद ते शयुनि खे या जानदारनि खे उन्हनि जे उज़वनि खे असां विराईंदा आहियूं पोइ उन्हनि में हिकु जहिड़ा जानदार गॾु कंदा आहियूं ऐं उन्हनि जा इहे मुख़्तलिफ़ जानदार वरी अलॻि कंदा आहियूं मिसाल जे तौर ते उन में हूंदो आहे एनालॉगस स्ट्रक्चर एनालॉगस स्ट्रक्चर जो मतिलबु आहे त ॿ उज़व आहिनि मुख़्तलिफ़ जानदारनि जा उन्हनि जो कमु साॻियो हुजे पर उन्हनि जो ओरिजिन ऐं स्ट्रक्चर डिफरेंट हुजे मिसाल जे तौर ते जेकी असांजो पोपट जा पर आहिनि उहे ऐं चमड़े जा पर ॿिन्ही जो कमु साॻियो आहे फंक्शन साॻियो आहे उॾण जे कमु ईंदा आहिनि पर ॿिन्ही जी स्ट्रक्चर ॿिन्ही जो ओरिजिन ॾाढो मुख़्तलिफ़ आहे इन्हनि खे चइबो आहे एनालॉगस होमोलॉगस वरी चइबो आहे त उन्हनि जो जेको बनावट आहे उहा हिकु जहिड़ी हुजे पर उन्हनि जो जेको फंक्शन आहे उहो डिफरेंट हुजे ईअं असां मार्फोलॉजीअ जे बुनियाद ते बि जानदारनि खे विराईंदा आहियूं उन्हनि जो उज़वनि खे विराईंदा आहियूं या वरी साइटोलॉजिकल कैरेक्टर उन्हनि जो जेको हूंदो आहे उनजे लिहाज़ खां असां उन्हनि खे विराईंदा आहियूं या वरी जेनेटिकल कैरेक्टर जेके ॾिसंदा आहियूं जेनेटिक्स वग़ैरह जे बुनियाद ते पिणु असांखे जानदारनि जी ग्रुपिंग कंदा आहियूं मार्फोलॉजिकल क्लासिफिकेशन अकर ऑन होमोलॉगस मार्फोलॉजिकल जेका क्लासिफिकेशन आहे उहा इन्हनि बुनियादनि ते थींदी आहे त हिकिड़ा उज़वा जेके आहिनि मुख़्तलिफ़ जानदारनि जा होमोलॉगस हूंदा
सिमिलर इन स्ट्रक्चर हूंदा पर डिफरेंट उन्हनि जो फंक्शन हूंदो। मिसाल जे तौर ते हीअ जीअं तव्हांखे नज़र अचे थो होमोलॉगस स्ट्रक्चर्स आहिनि। ह्यूमन माण्हूअ जो जेको आहे सो पंहिंजो हथु थी वियो, तव्हांजो केट जो पेर थी वियो, ऐं वेल जो जेको आहे सो तव्हां वटि ॾिसो त हुनजो जेको चंबो आहे, हथु आहे, उहो थी वियो, या फिन थींदी आहे। चमड़े जो जेको आहे सो तव्हां वटि हुनजो पेर आहे, ऐं ह्यूमन जो जो आहे पेट जो जेको आहे सो ॿांह आहे। अहिड़े क़िस्म सां जेको असांजे एलिगेटर जी जेका आहे उहा पेर चओसि या ॿांह चओसि। हाणे इहे मुख़्तलिफ़ जेके स्ट्रक्चर्स आहिनि होमोलॉगस आहिनि। हिननि जी जेका स्ट्रक्चर जेका आहे उहा हिकु जहिड़ी आहे। हिननि चइनि जी मथनि जी, हिननि हेठनि जी वरी पाण में हिकु जहिड़ी आहे, पर हिननि जो फंक्शन जेको आहे उहो डिफरेंट आहे। ऐं ईअं वरी एनालॉगस जेके आहिनि, मार्फोलॉजिकल हिकिड़ी ॿी कैरेक्टरिस्टिक आहे। तव्हांखे शयूं जेके आहिनि, जेके बनावतूं आहिनि, उहे ॾिसण में मुख़्तलिफ़ ईंदियूं जीअं हे ॿ आहिनि, पर उन्हनि जो फंक्शन जेको आहे साॻियो हूंदो आहे। इन जे बुनियाद ते पिणु असां जानदारनि जी क्लासिफिकेशन कंदा आहियूं या जानदारनि जे उज़वनि खे ॾिसी करे उन्हनि जी क्लासिफिकेशन कंदा आहियूं। असां वटि आहे त ग्रुप्स ऑफ क्लासिफाइड ऑर्गेनिज़म कॉल्ड टेक्ज़ॉन या टेक्ज़ा। जेको जानदारनि जी असां क्लासिफिकेशन कई आहे, हुन में असां ग्रुप ठाहिया आहिनि। मिसाल जे तौर ते हिकिड़ो ग्रुप आहे किंगडम, ॿियो आहे फाइलम, टियों आहे क्लास, चोथों आहे ऑर्डर, पंजो आहे फैमिली, चओं जीनस, सतों स्पीशी। हाणे इन हर ग्रुप खे असां टेक्ज़ॉन जो नालो ॾींदा आहियूं। इन जे करे हिन साइंस खे वरी टेक्ज़ानॉमी पिणु चवंदा आहियूं, त यानी जानदारनि खे ग्रुपनि में विरहाइणु, टेक्ज़ॉन्स में विरहाइणु। The smallest and basic unit of classification is a species. नंढो नंढो ऐं बुनियादी जेको यूनिट आहे क्लासिफिकेशन जो, उहो स्पीशी आहे। इट इज़ अ ग्रुप ऑफ ऑर्गेनिज़म विच आर सिमिलर इन स्ट्रक्चर। इहे जेके जानदार हूंदा हिन में स्पीशीअ जे अंदरि, उहे पाण में हिकु जहिड़ा हूंदा। कैन इंटरब्रीड टू प्रोवाइड फर्टाइल एंड विज़िबल ऑफ स्प्रिंग। इहे पाण में हिक ॿिए सां लॻ जो अमल करे सघंदा आहिनि ऐं पंहिंजो नसुल जेको आहे उहो वाध विझ कराए सघंदा आहिनि। हाणे ॾिसो मिसाल जे तौर ते ह्यूमन जी स्पीशी आहे सेपियंस। उन में हाणे जेके बि माण्हू अची था वञनि, उहे माण्हू लाज़मी तौर ते उहे जेको बि किथां जो बि माण्हू हुजे, खंड जो कहिड़े जो बि हुजे, पर उहे जॾहिं शादी कनि था त उन्हनि में जेको आहे सो रिप्रोडक्शन जो अमल थिए थो, तंहिंजे करे उहे समूरा जेके आहिनि, हिकु त ॾिसण में हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, ऐं ॿियो वरी उहे इंटरब्रीड करे सघंदा आहिनि। इहो ज़रूरी आहे। ईअं न त रुॻो उहो जेको आहे सो ॾिसण में हिकु जहिड़ा हुजनि, उनजी स्ट्रक्चर हिकु जहिड़ी हुजे, पर लाज़मी आहे त उहे इंटरब्रीड पिणु करे सघनि, नसुल जी अफ़ज़ाइश करे सघनि। उन्हनि जानदारनि खे हिकु स्पीशीअ सां तालुक़ु रखंदड़ चइबो आहे। The arrangement of taxa in ascending order to form a ladder called taxonomic hierarchy. Ascending order में जॾहिं तव्हां टेक्ज़ॉन जी ग्रुपनि जी जेका अरेंजमेंट कयो था, उनखे चवंदा असां टेक्ज़ोनॉमिक हायरार्की, या असां चवंदा त टेक्ज़ोनॉमिक ॾाकणु। हाणे असेंडिंग जो मतिलबु आहे मथे हलंदा वञो। स्पीशी पाण में गॾिजी ठाहींदियूं जेनस गॾिजी पाण में छा ठाहींदो, फैमिली पाण में गॾिजी करे ऑर्डर ठाहींदियूं आहिनि, ऐं ऑर्डर ॿ टे गॾिजी करे क्लास ठाहींदा आहिनि, क्लास ॿ टे गॾिजी करे फाइलम ठाहींदा आहिनि, ॿ टे फाइलम गॾिजी करे किंगडम ठाहींदा आहिनि। असेंडिंग ऑर्डर में मथे वञूं था, इहो हिकिड़ो ऑर्डर आहे, इहा हिकिड़ी हायरार्की आहे, इहा हिकिड़ी ॾाकणु आहे, जंहिंखे चइबो आहे टेक्ज़ोनॉमिक हायरार्की। यानी जेका ॾाकणु आहे उनखे असां चवंदा टेक्ज़ोनॉमी वारी हायरार्की या तसलसल। पॉइंट नंबर 7 सां गॾु असांजो समरी पार्ट 1 पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।